नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाण में ख़बर ॾींदा हलूं त दारावाण ऐं क़ंधरा में मरकज़ी अलमंतज़र महदि ऐं शिया तंज़ीम जी सॾ ते रोड़ी में अरबैन में शिरकत करण लाइ दारावाण खां रोड़ी तरफ़ वेंदड़ मोमिननि जो हज़ारनि जो काफ़िलो पैदल सफ़र कयो। काफ़िले जी शुरूआति मरकज़ी इमाम बारगाह दारावाण खां शुरू कई वई है, जंहिंमें मुख़्तलिफ़ हंधनि दारावाण, टिमोन, अलबेलो, नूरशाह समेत ॿिनि हंधनि खां नंढा वॾा काफ़िला अची गॾु थिया। पैदल सफ़र में नंढनि ॿारनि ऐं वॾनि औरतुनि जे हज़ारनि जी तादाद में लब्बैक या हुसैन, लब्बैक या हुसैन जो सदाऊं बुलंद कयूं वयूं। मरकज़ी काफ़िले में शिरकत करे इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां मोहब्बत जो सबूत पेश कयो है। पैदल सफ़र कंदड़नि लाइ रस्ते ते शबीलन, नगर, न्याज़ ऐं आराम करण लाइ मौक़िफ़ लॻाया विया। काफ़िले में शरीक उलमा इकराम मौलाना आशिक अली बुरड़ो, मौलाना मोहम्मद बाकर ऐं ॿियनि अॻुवाणी कई। इन मौक़े ते अॻुवाणी चयो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जा निसारनि जी मदीने खां करबला ऐं करबला खां शाम जे सफ़र इस्लाम खे हयात बख़्शी ऐं पाण करबला में सबर जी इंतहा करे असांखे अमन ऐं भाईचारे सां रहण जो सबक ॾिनो है, जंहिं जे कोल ते हलंदे असां अमन ऐं भाईचारे ते कायम आहियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।